मामा ॿाहिरि तव्हां तव्हां हिते? सदोरी थी तुझे अखियुनि में लुड़क तूं किथे हुई? मामा सदोरीअ जो वक़्तु आड़ाह में जली रहियो आहे। केर वक़्त जी वड़ा में न आहे सड़ी सभु त जली रहिया आहिनि। पर मामा तव्हां एतिरा साल हिन ॻोठ खे छॾे काॾे हलिया विया हुयो? तव्हां खां बग़ैर ही ॻोठ वेगाणो थी वियो। काॾे विया हुयो तव्हां? न रुगो असां पर सॼी सिंध वेगानी आहे। मूं हर माण्हू जे अखियुनि में नीर ॾिठा आहिनि। ख़ैर छॾे हिन ॻाल्हि खे तूं इहो ॿुधाए हिते कीअं? मां पंहिंजे कर्मनि जी सज़ा पई लोड़ियां। मां पंहिंजो ॾुखनि जो इलाज पई गॾु कयां। जिते जिहाल जा जानवर हुजनि उते रूहनि जूं रड़ियूं हूंदियूं आहिनि जिन खे ॿुधे पखी पंहिंजा ॿाहिरि छॾे ईंदा आहिनि। तूं इहो ॿुधाए त कंहिं तोखे चिणग ॾिनी आहे? पंहिंजी क़िस्मत जी पेशानीअ ते कारो टिको लॻायो आहे। न मां मरी थी सघां न ई मां जी थी सघां। मां सम्झी वियुसि सदोरी तोखे इश्क जे खपर ॾंगायो आहे जंहिंजो ज़हर तुंहिंजे वजूद में घिरी वियो आहे। सच थो चई मामा, सचो आहे। इहा ई हक़ीक़त आहे। इहा हक़ीक़त न आहे सदोरी। हक़ीक़त इहा आहे त पंहिंजे अंदर में जीअण जो दीप जलाए न त ही ॾेह तोखे भिंभूरी जा पर पटे छॾींदो। मां नथी विड़ी सघां हिन ज़माने सां, हिन ज़माने वारनि सां मां नथी विड़ी सघां। छो त मां हिकु न्याणी आहियां ऐं न्याणियूं ज़माने वारनि सां जंग न आहिनि करे सघंदियूं। तूं तलवार आहीं सदोरी जेके जंग जे मैदान में दुश्मननि जूं मुंडियूं लाहींदी आहे। तूं उहा तलवार आहीं। मां बानो छल पौंदे गिचीअ में कलंदर जो गानो। बाबा तव्हांजो वॾियूं वॾियूं महिरबानियूं, तव्हांजा वॾा वॾा एहसान जो तव्हां पंहिंजे मख़सूस टेमनि मां मुंहिंजे लाइ मख़सूस टेम कढियो। दरअसल मूंखे तव्हां सां हिकिड़े अहम मसइले ते डिस्कश माना बहस मुबाहिसो करणो आहे। चाचा तूं असांजो वॾो आहीं, बुज़ुर्ग आहीं। मूंखे वॾेरी न चवंदो कर, धीउ चवंदो कर, धीउ। बाबा मूं बि सॼो जान ॾिठो, उथियल वेठल आहियां। उतर खां वठी लाड़ ताईं मेला मलाखड़ा घुमिया अथमि, बल्कि उते मेलनि में होटलूं बि लॻायूं अथमि, खटड़ा बि नचाए वेठो आहियां। मूंखां वधीक ॼाणू केरु हूंदो? ऐं मां सम्झी वियो त सभिनी खां वधीक तूं सियाणी ऐं कुल वारी आहीं। मुंहिंजी ॻाल्हि तूं आसानीअ सां सम्झी। जी चाचा कहिड़ी ॻाल्हि आहे? बाबा विरासत हूंदी आहे पुट में, ठीकु, बाक़ी रहियो विरसो उहो धीउ जो आहे ऐं ॾाजो न के मिली वियो। अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह, बाक़ी बनी तव्हांजी। हा चाचा हुजण त ईअं ई खपे, पर वॾेरे लाइक़ इंसाफ़ न कयो। हाणे क़ब्र ते पिया कांगरड़ियूं कनिसि, 12 महीने बि कोई कुल पढ़ण नथो वञेसि। बाबा मेहरू पके गुले जी पढ़ायल। ज़मीन फाटी पए, आसमान टुटी पए, भली 2010 वारा मींहं पवनि, बनी तव्हांखे मेहरू ॾींदी कान। बाक़ी हा जेकॾहिं तव्हां मेरूअ खे मारे विधो त वसियत जे मुताबिक़ बनी थी वेंदी फलाही इदारे जी। पोइ त सही सभिनी जा नखरदा चीकट चे चाचा तॻिया, इहा ई त असांखे ख़बर आहे। तॾहिं त माठ कयूं वेठा आहियूं, न त कॾो कंजो इनखे दॿा लट न कराए छॾियूं। हा इहा जेका ज़मीन आहे मेहरूअ जे चंपे मां कढण जी हिकिड़ी तरकीब आई आहे मुंहिंजे हिन दिमाग़ में। कहिड़ो तरीक़ो आहे तव्हांजे दिमाग़ में? थोरो जल्दी ॿुधायो। तरीक़ो त सही आहे, बाक़ी हाणे मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे वणे अलाए न वणे,
जेकॾहिं मुंहिंजी जान जी तव्हां बख़्श कयो त पोइ कयां थो बिस्मिल्लाह। चाचा तगिया ज़मीन हासिल करण लाइ असां कुझु बि करे सघूं था, तूं ॻाल्हि कर। तूं कर मूंसां हिकिड़ो वाइदो, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि ॾुखी लॻे त पोइ मुंहिंजी जान बख़्श कंदव। चाचा तगिया चयुमि न त ज़मीन हासिल करण लाइ असां कुझु बि करे सघूं था, तूं ॻाल्हि त करे। आस्ते ॻाल्हाए आस्ते, भितियुनि खे बि कन हूंदा अथई। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तव्हां मेरूअ खे मारींदव त ॿनी त मिलंदव ई कान, वेसो बि कोन मिलंदो, वेसो बि कोन मिलंदो। पर हा, जेकॾहिं तव्हां मेरूअ जी शादी करायो त पोइ हिकु बुरी ख़बर ॿुधी अथमि। कहिड़ी ख़बर ॿुधी आयो दादा न? वैसे ॿुधो अथमि त सालार ख़ान तव्हांजे मथां हमिलो करण वारो आहे। ॻोह खे खणे खुटी ऐं ॻोल्हे शिकारनि जा घर, चंडे न दुश्मन खे। पोइ बेताद करणु ज़रूरी आहे रेस, छो जो मच्छर मेरो करे हाथी खे किरे वठंदो आहे। तोखे कंहिं ॿुधायो त सालार मूंसां विढ़ण जी तयारी पियो करे? वैसे वेझनि दोस्तनि मूंखे ॿुधायो आहे त सालार ख़ान तव्हांजे घर जे मथां हमिलो करण वारो आहे। तव्हां वटि तरसल साम खणण थो अचे, उहा साम जेकी त असां वटि आहे ई न। सरदार हाणे छा करणो? तूं सचो ई दादा न? सालार कुझु बि करे सघे थो। साम असां वटि हुजे न हुजे, मां हुन खां पंहिंजे भाउ जो पलान ज़रूरु कंदुसि। मूं सोचियो त तव्हांखे अॻु वाटे ॿुधाए छॾियां, जीअं तव्हां बि तयारु हुजो। सुठो जो दादा ने जो तूं मूंखे ॿुधाए छॾियो। असां सालार सां मुक़ाबिलो कंदासीं ऐं सिधो मुक़ाबिलो कंदासीं। हा रेस, मूंखे दोस्तनि ॿुधायो आहे वॾेरे सालार ख़ान सरदार सियाणे खे घुरायो आहे, ऐं असलो बतन ऐं इलाही माण्हू बतन। घबरायो न दादा न, पराया माण्हू थोरे ई विढ़ंदा। इहो ॾेखाव आहे, ॾेखाव। जेके न सालार ख़ान माण्हू घुराया आहिनि, इहे 2 टे पैसनि ते आया आहिनि ऐं पैसनि वारा माण्हू विढ़ंदा आहिनि छा? अरे सर, उहे बि इहे ॻाढ़े बोर जा तो बिची आहे। तूं बि तयारी कर। मुड़ुस थी सालार खे मुंहुं ॾींदासीं, अहिड़ो त सबक़ सेखारींदासीं जो यादि कंदो। त पोइ छा थींदो? ज़मीन त साॻी मेरूअ जे नाले रहंदी न? न, इहे न आहे न, चरी चरी थी छा? मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मुड़ुस मेरूअ खे कंदो मजबूर त ॿनी सालार ख़ान जे नाले ते कर, न त तलाक ॾेई छॾे थो सां, जीभ टई ॾींदो सां, हिकिड़ी चीं चीं कंदी वठंदी आहे, चीं चीं। पोइ सच में मेरू मजबूर थी वेंदी ऐं ज़मीन असांजे नाले कंदी? पर मेरूअ जो मुड़ुसु असांजे चवण ते मेरूअ खे तलाक छो ॾींदो? ॾींदो, वॾे वाक़े ॾींदो। केरु आहे उहो? गौहर ख़ान, मुंहिंजो पुटु मोबी। छा गौहर? हा, मुंहिंजो पुटु गौहर। ॾिसजो, जेकॾहिं तव्हां मेरो जी शादी गौहर सां कराई न, 1 महीने जे अंदरि अंदरि मेरो ॾिसजो त या ॿनी कीअं नथी लिखी ॾे। ऐं न कयईं त पोइ? छोरो आहे वॾो आड़ी काप, वॾो शीखर जो पुटु आहे बाबा। तव्हां रुगो शादी कराए ॾिसो न, 1 महीने जे अंदरि अंदरि न कराए न त मुंहिंजो कारो मुंहुं कजो ताकीअ सां, पंहिंजो नालो हटाए तव्हांजे नाले ते बनी करे छॾींदी। पर गौहर सां मेरू शादी कंदी छो कोन कंदी मेरू? तूं रुगो सालार खे पटी पढ़ाए, काॾे वेंदी आहे मेरू? ठीकु आहे चाचा तगिया, इन प्रोजेक्ट ते मां अॼु खां ई कमु शुरू थी कयां। हुते ॻाल्हि जो घाटो भञी थी न। हाणे मां हलां? एॾी तकड़ भला छाजी थई?
छो कम अथई छा? कम त मूंखे तो में इलाही आहिनि। जल्दी ॿुधाए, मूंखे तकड़ आ। दुनिया में भला प्यार खां वधीक ॿियो को कम आहे छा? प्यार? इहो वरी छा आहे प्यार? छो तोखे ॼण का ख़बर ई नाहे? मूंखे त ख़बर नाहे। अच भला वेह मां तोखे सम्झायां प्यार छा आहे। वेही वक्त विञाइण वांदन जो कम आहे। नहीं मां वांदो न आहियां। गोहर तू अॼु भला इहो ॻाल्हाई कीअं पियो? तुंहिंजी तबियत त ठीकु आहे न? हा हा मां त ठीकु आहियां। सफ़ा एॾी बेरुखी। गोहर मां तोसां मोहब्बत कई आहे, मूंखे मुंहिंजे प्यार जो तोहफ़ो अहिड़ो न ॾे। पंहिंजी हैसियत ॾिठी थी, हिकु ग़रीब हारीअ जी धीउ आहे, तुंहिंजी का अहमियत ई कान्हे का। ही वाइदा ही इकरार कॾहिं त कांग थे उॾारी मूं लाइ, ऐं अॼु वरी एॾी बेरुखी। चङा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, मुंहिंजो प्यार हिकु हवा जो झूठो हुयो। गोहर अॼु भला तोखे थी छा वियो आहे? मूंखे प्यार थी वियो आहे, पर तोसां न, महरूअ सां। ॾो न आहे गोहर, तुंहिंजो को बि ॾो न आहे। मुंहिंजे नसीब में त तुंहिंजूं सारोड़ियूं ऐं ॿिया अखियुनि में ॻोढ़ा आहिनि। ख़ुदा कंदो तोखे कॾहिं को प्यार नसीब ई न थींदो। यार तू तो को सफ़ा बेवकूफ़ आहीं, चरियो आहीं, पागल आहीं। सोनी झिरकी अची तुंहिंजे कुल्हे ते वेठी आहे ऐं तो उनखे उॾारे छॾी। शाबाश अथई सुल्तान, शाबाश अथई। पर यार मूंखे का बि ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। ओ चरिया ॻाल्हि सम्झी छा कंदी? तुंहिंजो मखण खाईंदे मथो छो थो तपे? पर यार तूं मूंखे का सलाह ॾे, खामगा मूंखे परेशान न कर। हाणे मां तोखे कहिड़ी सलाह ॾियां? तूं पंहिंजे भाग खे पाण थुॾो हणी हलियो आयो आहे। यार परू मां हिन जे लाइक़ु न आहियां। मूं बि हीरे खे पंहिंजे मुल्क जी का ख़बर न। तूं हीरो आहीं मुंहिंजा भाउ, हीरो। तॾहिं त साइण महरू सॼे राज खे छॾ। तुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे जो साइण तोखे थी चाहे, तुंहिंजो पाछो तुंहिंजे मथां आहे। पर यार किथे मां मिसकीन, किथे वो अमीर ज़ादी। चरिया तू शादी का इनकार न करिया। शादी का इनकार करे तो यह बड़ी गलती कई आ। यार तू सोच तो सही, मुझी एतरी हैसियत ही ना है जो आऊं मेरू जे लाइ को सोनो वगू खरीद करे सका। मुझी एतरी औकात ही ना है जो साइण मेरू के मां सुखियो टुकुर खाराए सका। सुल्तान भा हाणे वो दौर ना रहियो। घर का बाहर ते निकरी कारखाना बनी उन सभिनि ते औरतूं जो कमाए, मर्द पिया था खाइनि। मुखां ईअं कोन थींदो परू। आऊं कंहिं औरत जी कमाई ते जीअण वारो सुल्तान न आहियां। जेसी ताईं आऊं कंहिं मंज़िल ते नथो पुॼां, तेसी ताईं मां शादी कोन कंदुसि। मिठा माण्हू, महरू तुंहिंजी मंज़िल आहे। हू तोसां प्यार थी करे, मोहब्बत थी करे तोसां। अदा परू चवंदा आहिनि त यार प्यार सां पेट न आहे, बिना प्यार जे ज़िंदगी बि त न आहे गुज़रंदी। परू मेहरू खे रहण जे लाइ मूं वटि को घर बि कोन्हे को। छा मेहरू खे चाचा मलूक जे घर में रहाईंदुसि? चरिया तू तोखे पंहिंजे बंगले में रहाईंदी, तू बंगले जो मालिक थी वेंदी। कल खां पोइ तूं वॾेरो सुल्तान खान सॾिबे। कुछ सोच, पंहिंजे न दिमाग़ ते ज़ोर ॾे। हूं बि कंहिंजी दिल आज़ारी नाहे कबी। सोचे समझी पोइ मूंखे जवाब ॾिजांइ।
धीअ तूं मूंखे मुरादी जे घर छो वठी हली? बाबा मूंखे कहिड़ी ख़बर हुई त मुरादी ईअं कंदी? मूंखे हुन माई जी ख़बर हुई मां तोसां न हलां, पर तो ज़िद कयो न, उन करे हलियुसि। मूंखे ख़बर न हुई, हाणे मां तोखे कॾहिं न चवंदसि, मूंखे माफ़ कर। ईअं न चओ धीअ, पीअर त धीअनि तां क़ुर्बान थी वेंदा आहिनि। मूं बि इहो ई सोचियो त मां तोसां गॾु हलां, जीअं तूं पंहिंजे मुड़ुस खे बि ॾिसी सघे, पर हिन माईअ खे अलाए कहिड़ी पिट पयल आहे जो कंहिंजी बि इज़त करणु सिखी ई न आहे। बसि बाबा, मां हिन मुरादी सां पाण मुंहुं ॾींदुसि। सियाणा खान ॿिया हमरा कोन अंदई छा पाण सां? गोर खान असीं पाण ई घणा आहियूं, शींहुं हिकु ई ॿेला ख़ाली कराए छॾींदो आहे। सच चयो अथई, अॼु मूंखे वणे ॻाल्हि वेली कंधारनि वारी कई अथई। इहो कमु त पाण ई करे सघूं था, बाक़ी एॾी लोथ वठी हलण जी ज़रूरत कहिड़ी आहे? सच चयो अथई, केरु आहे जेको ईअं हाशिम खान सां विढ़ंदो? मूंखे त हिन ॻोठ में को माण्हू सुझे ई कोन थो। गोर खान पर घेरो अलॻि अलॻि कंदासीं। ईअं ई कंदासीं, अचो। मुरादी, मां सोचां थी त तगियो ॻाल्हि त भली करे वियो आहे। हा साईं, तगियो ॻाल्हि भली करे वियो आहे, पर लखनि किरोड़नि जी सलाह ॾेई वियो अथव। हाणे साईं महिरो में रहियो बि छा आहे? ॾंद खाई अची चपनि खे लॻी आहे, हाणे त वेचारी सफ़ा पोड़ी थी वई आहे। सची आहीं मुरादी, हाणे इन उमिरि में मेहरू अलाए संग को आसमान त कोन लही ईंदो। ॿियो न त गोहर भलो आहे, भलो छोकिरो आहे, ऐं ग़रीब आहे त वीचारो छा थी वियो, मुटो मुटो आहे। बाक़ी साइण जोड़ी इन्हनि ॿिन्हिनि जी वाह जी रहंदी। पर सालार मञींदो अलाए न? छो न मञींदो साइण, छो न मञींदो? ऐं साल पंहिंजे मुड़ुस खे अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं मञराए छॾींदी आहे। ठीकु आहे, मां सालार सां ॻाल्हि कंदमि, पर मुरादी हिकिड़ो अञा फ़िक्र आहे। कहिड़ो? न साइण छॾियो फ़िक्रुनि खे, अलाह सणाई कंदो। पोइ बि तगियो भरोसे जहिड़ो माण्हू नाहे। भली घड़ी असां पंहिंजे मक़सद में कामयाब थी वञूं, घणी गोहर ऐं मेहरूअ जी शादी बि कराए छॾियऊं, पर कहिड़ी पक आहे त इहो तगियो ज़मीनूं असांजे नाले ते कराईंदो? छॾियो साइण, इहो गोहर ई तगियो आहे छा? हीअ जेका इन्हनि खे मगी आहे न, अम्मा जे ज़ोर ते आहे। तव्हां इन्हनि मां हथ त कढो, पोइ ॾिसो इन्हनि खे ॻोठ जा कुता बिला इन तॻे खे खाई वेंदा। इन जो मतिलबु त मां सालार खे चवां त हू मेहरू ऐं गोहर जी शादी कराए छॾे। हा साईं, हा, देरि न कयो, इहो त वॾो सवाब जो कमु कंदो, ऐं तगियो फिरंदो त कोन। ऐं जेकॾहिं फिरी बि वियो न, इहे त ॿ मच्छर आहिनि, सॼो ॾींहुं पिया भूं 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 कनि। भाटी ऐं हिकिड़ी, इहो मारणु तव्हांजे लाइ को मसइलो आहे छा? हा हा, इहो कमु त सालार जे खॿे हथ जो आहे। त पोइ देरि न कर न, ॾेखार न सत मगरी। ठीकु आहे, त पोइ अॼु ई सालार अचे त मां सालार जा कन भरणु शुरू थी करे छॾियां। अॼु भला काॾे हथियार खयां थो? वॾेरे हाशिम जे बंगले तां मुंहिंजी कारी भेण खे खणण था वञूं। ज़बान बंदि कर,
बंद कर जबान। या जबान काकड़े का छिक्के न कढाए। सदोरी मुझी भेड़ा, सदोरी जो भी यार नालो भी न खण जाए। या भेड़ के कारी छो तो नहीं कारिया असांजे सजे गोठ जो कंत झुकाए छड़ियो थई। तो जो हाशिम खान भी मरदो त तुझी भेण भी केर लाइंदो सदोरी के हथ। के कसम आहे सदोरी जी चादर जो के भी सदोरी के हथ लातो तो वे मां बाहू वठे छड़ीदुस। जे करे मां उन्हनि के कफा कफा न कया त मां साले जो पुटे न आया। त पोइ अॼु तुंहिंजो जिस्म थधो करणो पवंदो ऐं तुंहिंजूं रगूं अहिड़ियूं त थधियूं कंदासीं जो तूं सॼी उमिरि साथ में रहंदे। और सुठो थियो जो तूं हिते हथ अची वे। हाणे तो मां सब कसरू कढंदासीं। वडेरे जा पालियल चमचो तव्हां परुअ मां कसरू कढंदो। हाँ और ॾिसो जादा वठोस। हिते हिन जी निगाहबानी कर। असां हिन हाशिम खे ॾिसंदा अचूं। ख़बर है सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।